मंदिरन मन में मत खिलो खिकारियां सुबह थी सारियां तो उठन योता कुन में हो गला हो दल बीबी मुखे गयो वने दस ओ दल बीबी मुखे गयो वने दस के जुमकरान दे सोता के रोवे दो कस दल बीबी मुखे गयो वने दस ओ दल बीबी मुखे गयो वने दस के जुमकरान दे सोता के रोवे दो कस दल बीबी भोर में मत घायल पी घारियां मुझा सजन जी सागिया मत सी पी सारियां उन्हनि खे कीअं विसारियां अधूरी जे वटां मुंहिंजे वट थिया मियां हो आहे न उठन ते तूं ऐं प्यादी पंध ॿिया थई पेर नागा मां ॾाढ पिया थई आहे न उठन ते तूं ऐं प्यादी पंध ॿिया थई पेर नागा मां ॾाढ पिया थई थई बुगदी भला जेॾा कंध तेरा पंध ओ थई बुगदी भला जेॾा कंध तेरा पंध वञ तूं कोई ते मोटी तुंहिंजो मिलण थींदो मस वेंदल मूंखे ॾियो वञ दस ओ वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस हितां के मकरान दे सोता कहिड़ो वेंदो बस वेंदल बीबी मूं भायो मिज़मान हमेशा हूंदा पिरी कमीनी हॾियां अधूरी हो मुते कहल कयां कान ॾेई विया मूं ॾुखीअ खे अधूरी सूरन जा सामान झोरो रात जवान मुसी जेॾियूं झट करे विया लाला हो बकी बलोचन कयो भोरी असां कयो कर के चन चिनी छोरी बकी बलोचन कयो भोरी असां कयो कर के चन चिनी छोरी जानी जत वठिया पंहिंजी अगोरी असां जानी जत वठिया पंहिंजी अगोरी असां जिन के तिर जेतिरो दती जो कोन पियो तरस वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस ओ वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस हितां के मकरान दे सोता कहिड़ो वेंदो बस वेंदल बीबी ॾी दिल बास जतन जेॾो ई कयो अची
वण वण मजावास तोणे मिरूं खियनम मास तब हड हलंदम हो तॾे हो या न हो एकर हाजी शाह वञी होत ॾिसां अतम उमेद अंदर में पुनल पाण बधां एकर हाजी शाह वञी होत ॾिसां अतम उमेद अंदर में पुनल पाण बधां मिरूं मारींदा गोरस घोट मथां मिरूं मारींदा गोरस घोट मथां मुंहिंजो मौत ॾिसी उतां जानी ॾे मचस वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस वो वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस हितां कंहिंजो मकरान ॾे स्वादां कहिड़ो वेंदो बस वेंदल बीबी मूंखे ॾियो वञ दस हितां कंहिंजो मकरान ॾे स्वादां कहिड़ो वेंदो बस वेंदल बीबी